अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मैं पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग में आयल तमाम दोस्तन के भलीकार चवां तो भली करे आया जी करे आया सदाईं खुश हुजो आबाद हुजो। तो दोस्तों जितां भी अवां मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहियो, जेकॾहिं अवां आयो मुंहिंजे हिन चैनल ते न्यू तो सब खां पहिरियां मुझे चैनल के सब्सक्राइब कियो। सब्सक्राइब करने का पोइ बेल बटन के दबाए छो तो जी मुझे अचण वाली वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तन वटि अचे ऐं अवां के मिले बेहतर का बेहतर मालूमात, बेहतर का बेहतर अपडेट। जी हाँ दोस्तों, हींअर ॻाल्हि कंदासीं जी हाँ पंहिंजा वेरी ऐं रियासत ड्रामे जा डायरेक्टर हींअर PTV ते पहुता आहिनि वॾी जाखोड़ी सां। ही पंहिंजो जेको उहो सफ़र आहे उन सफ़र जी तरफ़ रवां दवा आहिनि ऐं रियासत ड्रामे जी रिकॉर्डिंग अनक़रीब शुरू थींदी ऐं कुझु ज़रूरी कमनि जे लाइ कराची वियल आहिनि डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू साहब ऐं PTV तां जेके आहे सिंधी ड्रामा आन एयर थियण जे लाइ जेको आहे कोशिशूं जारी रखी पियूं वञनि ऐं उते जेको आहे कुझु दरख़्वास्तूं ॾिनियूं वियूं आहिनि PTV ते मर्कज़ ते जिते सिंधी ड्रामा हलाया वेंदा। अवां दोस्तनि ताईं मां इहा अपडेट पहुचायां पियो त जिते ही असांजा जेके जाखोड़ी जेको असांजो डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक उर्फ़ खजू ही PTV जे ऑफिस ते पहुची चुको आहे ऐं जिते ही दरख़्वास्त जमा कराए पियो, जंहिंसां नसरीन नाज़ ऐं पूरी टीम ऐं अयूब खान साहब हिननि सां गॾु आहिनि जेके त पहुता आहिनि ऐं वॾी महिनत खां पोइ इनशाअल्लाह क़रीब जल्द अज़ जल्द अवां खे PTV तां बि सिंधी ड्रामा ॾिसण में ईंदा। जीअं अॻु में नाटक रंग ॾिसंदा हुआसीं ईअं ई हाणे अवां खे PTV तां बि जेको आहे ड्रामा ॾिसण में ईंदा। त दोस्तों रियासत ड्रामा बि अनक़रीब रिकॉर्ड थींदो ऐं पंहिंजा वेरी बि रिकॉर्ड थी रहियो आहे ऐं इन ॿिन्हिनि ड्रामनि जो मुक़ाबिलो आहे। ॾिसो त कहिड़ो ड्रामो अवां खे पसंदि अचे थो ऐं अवां खे वोट करिणो आहे त कहिड़ो ड्रामो अवां खे पसंदि अचे थो। हींअर पापनगर हले पियो, पापनगर में तमामु बहितरीनु है साईं निसार शाह जी अदाकारी। जी हाँ, सादिया चन्ना जी तमामु बहितरीनु अदाकारी ऐं हुन सां गॾोगॾु पूरी टीम जेका आहे वॾे महिनत सां ऐं जफ़ाकशी सां कमु कनि था पिया। इनशाअल्लाह लज़ीम तमामु हिकिड़ी बहितरीनु सुप सीरियल साबित थींदी पापनगर। जी हाँ, पापनगर खां पोइ रियासत बि पंहिंजो रिकॉर्ड तोड़ींदी। जीअं मुंहिंजो चवणु आहे ऐं पंहिंजो फरज़ंद मलिक खजू साहब जो त जीअं पापनगर जो मां रिकॉर्ड तोड़ींदुसि इनशाअल्लाह। जीअं ज़हर ज़िंदगी मुंहिंजो ड्रामो पहिरें नंबर हिट वियो, इनशाअल्लाह हिते जेका सोप सीरियल कंदुसि रियासत उहा बि अवां खे ईअं सम्झ त सभिनी ड्रामनि जो जेको आहे रिकॉर्ड तोड़े ॾेखारींदुसि। त हीअ वीडियो अवां दोस्तनि खे कीअं लॻो, पसंदि आयो हुजे लाइक कमेंट कयो। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।